सकता। जब हम पुकारे और वो न आए, ऐसा कभी नहीं हो सकता। जब हम पुकारे और वो न आए, ऐसा कभी नहीं हो सकता। हाथों में सौंप दे हाथ तो, वो तो अंग संग तेरे ही साथ है। जिसने जानी है महिमा गुरु की, डूबा कभी न जात है। वचनों को रखना संभाल के, एक एक वचन में गहरा राज है। जिसने जानी है महिमा गुरु की। सखी बाबा सुधाराम साहिब की जय। गुरु जी प्यारी भागवत साल से सदगुरु शहंशाह जे दर्शन सां ता पने वारा त सदाई खुश नसीब आयो। देवरन जाए संत दर्शन कंदा रहो था। अज असांजे भाग जागया जो सतगुरु जी दया सां, साईं जन जी कृपा सां दर्शन मिलिया आहिनि। सदाई संतन जे गुरु जे दर ते इहा ई अरदास, सदाई पंहिंजे प्रेम में, पंहिंजे सत्संग सां, पंहिंजे दरबार सां जोड़े रखनि। जे साईं जन चवंदा आहिनि या पिर वट या पिर पचार, ऐं साईं जन खां इहा ई असांखे हमेशह नसीहत मिलदी आई आहे, मिलदी रहे थी। साईं जन जो जॾहिं बि दर्शन, जॾहिं बि मिलण थियो आहे, जो वाकई इहो मन में आभास थींदो आहे जे साईं जन जो सॼो ॾींहुं या सॼो जीवन या पिर वट या पिर पचार थींदो आहे। पाण बि साईं जन को इहा ई वेनती, इहा ई अरदास कंदासीं त शल पंहिंजो सॼो ॾींहुं, सॼी राति ऐं सॼो जीवन पंहिंजो इन्ही में ही गुज़रे। या त संतन जा वेही करे, सतगुरु जा वेही करे भगवान जा भी दर्शन कयूं, या त उन्हनि जो ज्ञान, उन्हनि जी आसीसा, उन्हनि जी वेही करे महिमा ॿुधऊं। ऐं इहो ई जीवन आहे असांखे। संत महापुरुष ॾिसो केॾी न साईं जन जी महिरबानी आहे, जो एतिरी तकलीफ़ हूंदे बि पाण अची करे असां प्रेमियुनि खे दर्शन ॾिनो अथऊं। जो ॼाणनि था त हर माण्हू होॾे न वञी सघंदो। कोई माण्हू लखनऊ पुॼी सघंदो आहे, कोई न पुॼी सघंदो आहे। असांजो हर साल तकरीबन इंडिया वञण थींदो आहे। पिछले साल विया साईं जो दर्शन करे आयासीं लखनऊ, पर हिन दफ़े सतगुरु जो हुकुम न हुयो, न वञी सघियासीं। मसरूफ़ियत जे आगूं रहियासीं 1.5 महीनो, पर आस अंदर में एका प्यास रहे पई त साईं जन जो दर्शन थिए। ऐं साईं जन असांजे मन जी आस ॿुधी करे पाण हलिया आया आहिनि। अंदर में प्यास हूंदी आहे न, अंदर में प्यास हुजे। जब हम पुकारे और वो न आए, ऐसा कभी नहीं हो सकता। असां पुकारियूं ऐं संत नाचन थी न सघंदो आहे। असांजा साईं कैलाशपुरी दातार सन 1965 में चोलो मटाया विया। उन खां पोइ गद्दी 41 साल खाली रही आहे। हुन दास जी शेवा थी नसीब थी, पर
हरदम ही साईं जंजे चेहरे में ही मुखे पंहिंजो सदगुरु साईं कैलाशपुरी अची मिलंदो आहे ऐं सदाई मन में इहो जीअं मां पंहिंजे ॿार खे गले लगाईंदी आहे त ॿार सुकून ऐं शांति ऐं आनंद महसूस कंदो आहे। त मां सां हाणे घरवारी ॻाल्हाए पई चए पई साईं जन सां मिलियो कीअं लॻो। मां चयो मूंखे अहिड़ा अल्फाज़ न जो मां तोखे छा ॿुधायां जो साईं जन सां जेॾी महिल गले लॻासीं त यकीन कयो पूरी दुनिया जहान जी सुध न रही ऐं मन में वो आनंद अची वियो जेको जिंदगी में आम आनंद न आहे मिलंदो। इहो प्रेमी आहे। इन दास खे एतिरी ताक़त न आहे इन नंढड़ी ज़बान खे जो साईं जन जी ज्ञान जी या साईं जन जी महिमा जी वाखाण करे सघे। बसि इहो आहे संत के दर्शन सां ही दिलड़ी निहाल थी वेंदी आहे ऐं साईं जन खे इहा ई वेनती कंदासीं सदाई दर्शन असांखे ॾींदा आहिनि। बोल सखी बाबा सुधाराम। राजा भरतरी महाराज राजा भरतरी विक्रमादित्य जो बड़ो भाव थियो। विक्रमादित्य जो तव्हां ॼाण 2017 संबत हले थो इन 24 में रुको और वो जो बड़ो भाव असांजो 22-23 साल जो 22 इसलिए तो बहरहाल आयो भगवान शंकर जी शरण पकड़ी थे। उन्होंने भगवान शंकर जी प्रति जो तो चयो वो तो संत हज़ार इन शब्दन में वर्णन कयो। बाकी मौसम गुरु नानक साहब शासन जोड़ी भजन के रूप में सर्व करें और ज्ञान प्रदीप सदा नस के मन मंत्र योगन के बस के वो रोड अमल पतंग महान क्षमार सौभाग्य बताएं यहाँ ये काम समूह गुणा कर्तव्य सो सने सने होइए। हर माना शंकर हरि माना विष्णु हरि जो ज्ञान प्रदीप माना लियो सदा रस के मन टिमके थो दस्ते माना टिमके थो। भगवान शंकर जो ज्ञान हृदय में टिमके थो और ज्ञान प्रदीप सदा रस के मन मंदिर योगन योगन के मन मंदिर में मंदिर योगन के बस के हृदय में बसे थो। भगवान शंकर जो ज्ञान योगी पुरुषन वो मोह दे जो हृदय मन के उनके हृदय में जगह मोह पैदा थे तो पंच वही चले खे तमाम आधार के पंज के वो
ज्ञान उनके नाश करे छे मोह तब कुंज वही तन खे हन खे उनके नाश करे छे और लोड अनंत पतंग महा लोड अनंत अनंत माना काम दे काम पतंग महा जो जलाए छे काम जीव के उठाए फिर माय स्वाभाविक दान तहाँ दामन जलाए उनके भगवान शंकर जो ज्ञान दान यानी जलाए छो राय कहते में योगी जी है निकाम समूह गुणा कर जपे उनके गुण के रान निष्काम उनके हजार प्रति उन्हें संसार में रक्षा मिलो संसार में रक्षा निकाम समूह गुणा सबनी निष्काम गुण सुस्नेह स्नेह स्नेह माना तेल स्नेह माना सुस्नेह सुस्नेह हाँ वही रहते इंद्रलाल में के यो दिए के असां स्नेह दियो तो असांजे हृदय में उन काम के नियंत्रण रहे मोह के नियंत्रण रहे श्लोक थियो परम संत कबीर साहब कभी सत्संग में जो वर्णन थियो और हम संख्याती अचे एक मरण ते दो मुए एक मरण ते दो मुए दो मरण ते चार चार मरण ते छह मुए चार पुरख दो नाम काम जो शब्द आ वो सब काम असांजे सम्झो वेठा तेसि ताईं न आहे जीअं मन ख़्यालनि जो जमाव संकल्पनि जो पुंज आहे समुंड जूं लहरां ॻणी वेंदियूं पर मन जा ख़्याल सुबुह खां राति ताईं केसिताईं उथनि था उहो ॻणे न सघे काम मीन्स कामना कामना जो जन्म शब्द आहे कामना कामना सुबह को रात ताईं कई उथंदियूं सम्झियासीं असांखे दुख जो कारण असांजी कामना इन जे लाइ हुकुम आहे निष्काम जीवन गुज़ारियो कामना तव्हांखे दुख ॾींदी राम इन जे लाइ एक मरण ते दोई मुए मां वह में न मान न ॾिनो मां वह में प्यार न ॾिनो तुंहिंजी कामना तोखे दुख थिए हिक खे मारी ॾे क्रोध बंदि थी जेका तुंहिंजो ख़्यालु हो न पूरो कयो क्रोध पैदा थी साईं वार खे क्रोध आहे न ॿुधाए कयोसि या कंहिं वॾे खे या कोई माण्हू खे चए थो साईं मूंखे क्रोध बाबा जेको तुंहिंजो ख़्यालु आहे उहो थोरो पासीरो कर बसि भली भली दाल माण्हू घणी तंहिंमें छा थी पियो थियो क्रोध खत्म थिए राम हिकिड़ी काम जगनी कामना जी जीव खे केतिरो रिएक्शन केतिरो थी थो वञे अगरि कथा जेको छोटी सी कथा आहे जेका वेद जी कथा आहे उपनिषद जी कथा आहे आत्म पुराण मां व्याख्या कई सत्संग मां जॻह माण्हू साईं आत्म पुराण हिकिड़ो पंचन पाठ खाए भाई बलराम साहब भाई पंचराम साईं देवराम सां ॻाल्हि संत मां त बारी में रहायो हुते पुस्तकनि जो शौक़ु हूंदो अधु खणा जेका मां थियणो मां गुरू खे मना कयो खणी मां ॿुध कंदा हुया हा ॿुध पुनर्गढ़ जा गुरू पोइ 13 पुराण आत्म पुराण उपनिषद गुरुमत फ़कीर सां इहा वाक्य लॻी आहे मां संदर जो ठासी आहे वार कर गुरी स्थान मां हिकु 2 मिंटनि में रोड साहिब जी छाप कई आहे नाम कहिड़ो आहे यादि कई आहे बीते में जेको तत्व वटि पुछी वठो पोइ चयो तव्हां छा था पढ़ो मुंहिंजो आत्म पुराण नालो ॿुधे रोड साहिब जी वाणी सॼी आत्मा ते आयल आहे छा था मां हाणे खयो आहे वाह तव्हां पढ़ो मां चवां छा आत्म पुराण पढ़ो था तव्हांजो मां हाणे खयो आहे तव्हां झटके में सभु पुछी वियो आहे वो ड्रामो घुरायो पुट सोना
सारे फकीर जो सारो मनाना है तो राधे के नाम मोकले थे ना और पर छोटी सी कथा है उनका वास्तुदार तो वृद्धालक ऋषि हुई सारे आया ने बुद्धन वृद्धालक ऋषि के इंद्र की मनी लगे इंद्र टेंशन के देवता जो राजा है सबरी जो महाराजा है विष्णु भगवान और देवता में ऋषि गुरु आए बृहस्पति जिनके गुरुवार से देवता में सही तो था माँ तो दैत्य में मार खाएंगे भगवान विष्णु के बनाता गुरु जो न था मैंने तरी हाल थे उधर राम सीधा हराए अच्छा कायों ने कामना करते थे पर वो कामना लिखी कामना इंद्र बताया वृद्धालक ऋषि बताया सा कामना सीधा इंद्र देव जो बसता छोड़ा गुरु के शेषन जो कामना उचित न लगी यानी इंद्र देव इंद्र में दवा करे नाराज थे मोटिया उनका उचित न लगी तेरा उनकी दवाई अगर उचित अनुचित लगी तेरी जल्द दवाई दो उनके चला होने को मोटिया गुरु जी के छात्र थे इंद्र उनके मनिंद्र चंद्रा से गुरु जी तुम संग आ गया थे तो सब देखो पाल जी के दहन धरती के धरे किसान उनके एक एक संघास कर देखो पाल जी तुम संग आ गया थे संदेशन के खत्म कर तू आ गया थे वर्षों इंद्र लगा इंद्र के खत्म कर तू आ गया थे विष्णु के गुरु के खत्म कर सब चलिए सीधे बोल बाकी करते हफ्ता घरदार सृष्टि जा तो बस के खाने गुरु वाला शुरू कर दो फिर तुम्हें विरोधी के बच्चे बने जाना मतलब चुप करे उसको घेर वो मुझे तो पुत्र देखभाल है कि यदि हस्ती रखना यदि शक्ति रखना धरती की धन बिठान तू क्यों नहीं मारे सकते एक एक देवता के एक सृष्टि चाहने की ताकत है उनकी क्या मालूम ये चंदे चंदे सबने की शक्ति हूँ गुरु जी होने को खुदा है हाँ मथाते हैं लोग ये जो कामना था में फांसी है पूरी न थी जो विरोध थी उन्होंने कामना के पास रखकर सजो को भर दिए थे कामना करके इतनी अंतः कर सकती राम परिपल सुंदर साहब क्यों बजियो एक मरण से दो पूरे कामना के पास रखकर विरोध खत्म दो मरण से चार मोह के छोड़ पास रखो लोगों को बचे मोह जी रस्सी जी कशिश है कई हिंसा मोह और उन्हीं के पूर्ति करने के लिए मोह के लोग जीव के छाछा नथो कराए माहौलन क्या तो मैं राजा बचे वही तबाही तो करे वेला बेड़ा तो बोले वड़ा जहाज तो बोले लोग छाछा नथो कराए इन साहब ने जोड़ पजो जहाँ ज्ञानता धर्म है जहाँ झूठता पाप जहाँ लोभता काल है लोग जेड़े बोला यश खेल से वही मरे न मरे कल्पना जहाँ खिम्याता चिन्ह पान श्री राम लोग के शोभन आए लोग के लानता लोग के रोज थाना चाहिए चल रहा है तो मोह हट जियो कहीं भी गृहस्थी सुनते हुए दुश्मन आए फिर सिर्फ दुश्मन वही ना दे रहा है फिर मुझे भरोसा के चला वरना तो दुश्मनों पे आए तो काम में क्रोध दृष्टि से न सुनवा गृहस्थी या तो काम कर दो ना औलाद चीजें राम चारणा क्रोध सिंगा सार्थ में संत पाद क्रोध का लिंग चारणा माना दब स्त्री पुत्र नौकर शिष्टा पंजों में ये सब जेल नजर आना जाओ इन्हें देखकर नौकर नौकर मन मर जा सब करेंगे शेव के दवल ने बीता जब शाम को जो मान रहती दो गुरु जो शाम हो तो शाम में नहीं दो पानी मान करेंगे स्त्री मर्जी पर घूमती होते तो मर्जी पर घूम दो समझे हो सिर्फ चार असली बदले नजर नौकर शिष्य श्री राम भूल जाओ उन्होंने की उदाहरण नाम बदले दया से 5 दिनों मेरा तो ही मन संत के सुना निर्मोह के प्रभाव जो निर्मोह या निर्लोभ रह सकते
जेको मोह में आहे ॾाढो रही न सघे असां जेके करे हम पंहिंजे लाइ करे कवि साहिबु चवणो पवंदो बहु पर पंच कर परधन ॼावे पर पंच घणा छल वॾा कपट कूड़ कानो पुट खाधो भरो जीअं त धन अचे बहु पर पंच कर परधन ॼावे सुध तारा बयान लुटावे मन मेरे भूले कपट न कीजे अंत निबेरा तेरे जिए पैरीजे छिन छिन तन छीजे जरा जनावे तब तेरी हो कोई पानियों न पावे कह कबीर कोई नहीं तेरा कहते राम समाज सवेरा श्री राम ये बोले चारे नाश चार एक मरण थे दो मुए दो मरण थे चार चार मरण थे छह मुए मान आशा है तृष्णा आशा है तृष्णा कियो ब्रह्म ते जीव बसनाथ लिखे ने हो तो गया तू ब्रह्म मां के जीव बनाया ता चुप करे बैठाओ इंद्री बंदा मन बंदा बुद्धि बंदा स्वरूप इच्छा उठी वो सागर में बुद्ध बुद्ध थी कियो ब्रह्म ते जीव चाहे अब चाहे कहाँ कि धोकरे निर्जीव आशय तब आशय कौन कि आशा तो जाशय के लिए हमारे तो सागर में तो बुद्ध बुद्ध बनाया तो जब हमारे निर्जीव करने जाओ आशा बेटा है कामना वासना जेका भजन और दुनिया में लगी पैदा चालू पूरी कौन याद पूरा कौन ये कामना वासना के करे फिर तो बिठे राम आशा कृष्ण विद्या के पहले उनके प्रयास आशा तृष्णा चिंत कहो आशा तृष्णा चिंत कहो चलो ना बाबा सगी को बना रहे तो आशा तृष्णा चिंत कहो ये दायन धर्मान असम हृदय में ये दायनी में आशा तृष्णा चिंता जीवन के भी तो हो मम हृदय समृद्ध को खाए ये प्रभु ने जीवन के गुजरे उन्हें खुशी से हृदय की समृद्धि के ये ट्राई से खाई रहे हो और जरा बचाओ राम माया सतगुर दया राम माया सतगुर दया साध संग जब हो साध संग जब हो जब प्राणी जाने कछु तब प्राणी जाने कछु रहो बिखय रस होए यानी विषय में जो रस है वो भुर्जी होना वो निश्चित है साधन में संग रहो प्रभु जी कृपा रहे सतगुरु जी कृपा रहे ये कृपा श्री राम श्री राम भगवान शंकर जी पूजन श्री राम भगवान शंकर जी महिमा भगवान शंकर में कई सवाल ब्रह्मा में विष्णु में शंकर जी स्वरूप में आया सत्संग बसे हर नेत्र सजे सत माना सतोगुणी माना विष्णु सतोगुणी भगवान शंकर जी सभी में विष्णु सत्संग बसे सत माना सतगुण संगुण सत्संग बसे हर नेत्र सजे सदजो रजोगुणी ब्रह्मा लोचन दूज सजे बीयक में ब्रह्मा चला विष्णु एक सना सजी में कभी ब्रह्मा अग्नाथ के अभिखेन जय सतमो श्री शंकर देखा अग्न अग्न है अग्नाथ के अभिखेन जय है सुतमो जानताओ है सुतमो भव पाल कर से अशीष नो तू ही पैदा करना जगत के तू ही पालना करना तू ही नाश करना भव पाल कर से भव मन संसार तू ही पालना करना रहा पैदा करना रहा घर से मन नाश करना श्री राम भगवान शंकर कहते हो अच्छा संत हमारे नाम के पीर के नव पुट रहा छह पुट वह गुजरे हो कई कम जो बोलने कम रोटी बता देना मणि में वेंदो जोत रखल जोत भारत चेल खपी और तो जाल पकड़ पीर के ये चीज का किताब पढ़ा मान के टेम्पल बाबा चेल जोत भारत जी पेंशन न पानी तो चेल भाई वक्त सच्चा है तो हम कमी तो अच्छा सी चेल जो मैदान शुरू
पाण जे बारे ते भरोसो करे राम ॿियो त उतां हली आसाम तरफ़ ते पहुतो उते पहुतो उतां थी करे वरी जे चङो वॾो थियो छा वेठी उतां वरी जेको थियो त अहिड़े इलाइक़नि जे पासे निकितो वञी जीअं निकितो वञी त उहा जोत जी थाली न निकिरी आहे जेका असली जोत आहे उहा रखी वई जॾहिं पार्टीशन थी तॾहिं चंदीराम रतनाणी ॿुधाए पियो त उहा असां दरबार में जोत ॿारीसीं दामन रखियोसीं त उनखे विसाए वियासीं जेका असली खणी वियासीं जॾहिं हिकु शहर ॿियो शहर में सत्या पहुतासीं जॾहिं स्थापन कईसीं उहो चवाइसि विया त दाम में खणी छॾियो हिते बीमारी जा हुया प्रधर्मल हो जेके खणंदा हुआ जोत जणिया पाए करे धोती बदिलंदी गंजी बि लाहींदा गिडी बि न पिलंदी चोथों कमरो नारो ऐं भाई काशी जो भाउ हूंदो हो खानपुर खणंदो हो छातो शाबाश राइट राइट कासिम हिकिड़ो हूंदो कासिम बगारी माण्हू असांजे भरिसां न रहंदा 4 ॼणा जोत खणी धोती जे पंहिंजो जणिया पातल पेट खोलियो ऐं ढके करे जोत खे दरिया ते कंदा राम उहे पर ईअं हुयो हिते बि साल खां पोइ देवर पंहिंजे घर थियनि कोई ॾींहुं मुक़ररु न हुयो तीअं उते बि ईअं हुयो मूंखे छा मारे आयो मगर प्रभु जेकी चवायो भई सावणी जो चंड मुक़ररु उन ते जोति स्थापन ईअं ई थियो शहर बंदि थियणु लॻो उते बि ॾह वीह पंहिंजे वञी करे तलाब ते जोति ॿारे करे वरी नई ॿारे मां जेको रखी ॾिनो तव्हांखे जॾहिं हिंदुस्तान अचो जोति जो मेलो ॾिसो उन उतां जा जोत नाले खे ॾाढो पुछंदा छा जहिड़ा शिष्य बि घणी देर गुरू जा न हूंदा शेवा कंदड़ जेका दर्जा वारे माण्हू आहे जोतुनि वारे जेको ॾाढो हाणे त छा चइजे टे ॾींहं जो मेलो हले थो ॾाढे जा लाॾा ॻाइनि था ॾाढा जी मेहंदी थिए थी ॾाढे जो सिंगार थिए थो मंत्री उन खां विशाल बंदि थियणु हा वेंदे वेंदे 87 लख ताईं ख़र्च सुरेश हिकिड़ो जवान आहे जेको 23 साल जो पीउ माण्हू खे दत्ता खां खणी वियो रायपुर वधी वधी हाणे 5000 माण्हू जेके कमु कनि उन शुरू कयो 500 माण्हू वरी 800 माण्हू वरी 1100 माण्हू 1300 माण्हू 1800 माण्हू सॼा गेस्ट हाउस बंदि सॼो फुल जेके होटल ते ऐं जेके मेन वॾियूं ॻाल्हियूं दत्ता में सभु आहिनि ॿियो ॼाण कमु करे सघे संतोष त हिकिड़े वेले थोरो माइक खईं त मां हेतिरा साल अड़े मां 87 में त शुरू कयो उहो ई साल हो ॼाण जेको सुरेश अचनि शुरू थियो उन्हनि मां हेॾे अचिणो मूंखे साहिबु चढ़ी आयो वधारो गेड़ीमल जे घर दक्षिणाम गेड़ीमल मेलपुर जा कोठा ऐं पुणे वठा पोइ तव्हां मेलो कीअं कंदासीं तव्हां सां त मेलो मां चयो ॿुधो उते बि नेम कोन्हे उते मां वेंदुमि त उते इहो ई मौक़ो मां बणाए सावणी जो चंड गला मेलो थी वेंदो हाणे ईअं थी वियो उन्हनि खे कराइनि हाणे बसि उन नेम सां हाणे उते मां ॿुधाईंदोमांसि भई हिकु मेलो थी रहियो आहे त 50 किलो मेलो थी रहियो आहे संतनि जी वॾी महिमा आहे चई सैकड़े नवरात्र 40 ॾींहं रहनि था संतनि जी पूॼा थो सॾु रहनि था हा कॾहिं मौक़ो सावणी जे चंड जो किथे हिंदुस्तान जो बि ॾींहुं उते पुॼी वञो जेके आहे किथे वञो ॾिसो ख़बर पवंदो मेलो कीअं उनखे पंहिंजे पीउ सम्झी मल्हाइनि जय सिखो हाणे चऊं शन जा वसण रोड ते शहरनाम छा चवंदा आहिनि वीचारे हुनखे हा तूं कॾहिं काल में आयो ठार थी तूं कॾहिं काल में आयो ठार थी सतगुरु
Oh,
एडी निम्रता
नीचा अंदर मां बटे संगन बुधाया नीचा अंदर नीच जात जी ब्राह्मण जो जातियों खतरन जो जातियों चे शूद्रन जो जातियों नीचा अंदर नीच जात नीची हूँ अति नीच नानक तिन के संग साथ वजह से क्या जिसे नीच संभालिए जिसे नीच संभालिए जिसे नजर तेरी बख्शिश और दिला स्वयं में के दिया जिसे नीच जो याद करना उन्हें नजर बख्शी थी ऊंचे पानी नाट के नीचे ते ठहरा नीचा तो भरपूर पीवे ऊंचा प्यासा जा का ऊंचो छत ऊंचो नहीं ऊंचे वेण सा कोई ऊंचो न थी वेंदो ऊंचो गुण कर हो अरे कांग अटारी पर बहे कांग अटारी ते वही वेंदो तो न खग पर तो को घर थोड़ी नहीं पवंदो कांव ही लाम कोनो अटारी संत जाते वेठो बस वो मंदिर है वो तीर्थ है उते ही सत्संग जाते वेठो अरे रणकिया संत ने जाते भगवान दास साईं चंद्रयाम साईं जाते पीछे भी लोटे रहना उते पहले तो छई भी हुए चले तो छई भी जगता हो तो थोड़ी ना पुराने वीडियो में जो का असां अठूणी मेरी जन्म समझो ये जोग को ये गुजर निकल सभा गपोरी भाई तो ये संत ने दिल्ली का बत्ता था सामने वाले दूर बैठे रहते हैं छड़ जाए देखें ना वो सामने वो कौन है चाहिए कहने संत लेने कोई नहीं अवश्य कहना ही गणित आप ये जा कोई समानता में गृहस्थ संतों समझा चाहे वे जा बस वे जा राम श्री राम हाँ उच्च चंद्रा है गुरु नानक पातशाह प्रसिद्ध प्रदान नानक बेचारा क्या कहे नानक बेचारा क्या कहे बेचारा जाके जवाब में कोई चारों न हो माना भिटकल ना चारों वस्तु नानक बेचारा क्या कहे सब लोग सलाहें एक से नानक बेचारो गुरु जी से बद केड़ी कर दो सभी लोग गुरु जी से बद कर रहा संत ने दृष्टि पकड़ो ना संत बंधना है मन करके संत ने बनाए लाते शांति आनंद न मिले हाँ मन करके फकीर संत पानी बनाने बना मेरा कोई फकीर देश को मन के व्यक्ति छाए श्री राम नाम साहब ने सबक संगा वेद पुराण देता पढ़ा वेद पुराण देता पढ़ा से सब सूला की ढेर रजब रति रहत की रजब साहब ने छपया होना होला नाम सूरदास राजा नाम साहब सेवक हो वो ही उन किताब में दर्ज कर दो एकरो सही मां सुनो 25 साल सिंधा उत्तर प्रदेश में पहले वो किताब में उत्तर प्रदेश पहले होशियार माँ पूरे बगता उठा वजह साहब छपया रुपये पुस्तक श्री राम संत रजत साहब ने श्लोक है लिखा हुआ सतगुरु नगर में चे पुराना जन्म स्थान है तो नगर में क्या श्रृंगार है नगर के एतिरो श्रृंगार है इंद्रपुरी में लदत थी सतगुरु अचन नगर में तो पानी एतिरो स्टाक है जो 27 समुद्र हेठों क्वेश्चन लिखो आखिर 27 समुद्र छा कंदा चऊं इहो हिकिड़ो भाव मां पुछां पियो तव्हांखे हिकु बार करण में छा करिणो पवंदो आहे 8 फुटे में असांखे 400 रपो ॾियणो मां चवां पियो सरल पोइ 8 फुट में 400 रुपया कीअं थींदो हा साईं ईअं ई आहे जीअं तव्हां चओ बाक़ी 800 में कीअं थींदी माना असांखे एतिरी सूक्ष्म दृष्टि ठाहिणी आहे ज़रे ज़रे हिते रिपोर्ट सम्झियासीं हाणे मां हिनखे ख़ुलासो कयो 7 समुंडनि खे छोकी चए पियो वीचार न त पोइ ॿारनि कमु थियो हुन ई पियो चयो मुंहिंजी ॿुधी कमु करे सत लथल नगरी में छो वञो साईं पाणी कोन्हे इहो जवाबु न खपे ग़लति आहे कोई स्टाक करे हा न
तोखे ख़बर आहे मशीन वेंदी आहे ओॾो न ईंदो आहे तूं जमा करे छॾिया न इहो जवाबु ॿुधण जो मां पंहिंजे आश्रम ते बि जंहिं महिल चवां हीअ शइ ख़राबु थियल आहे मुंहिंजो न ॿुधण लाइ मां तयारु न आहियां अॼु 20 साल में ॾखण लोहार प्लेम्बर बिजली वारा रंग वारा 20 साल में हली रहिया आहिनि कंहिंखे निकाल न कयो वियो सम्झो था उते मां इहो ॿुधां त हे ख़राबु आहे इजाज़त करे पियो मां चयो कयो थियो ख़राबु आहे तूं तुर थो निकिरे घुराइणो कोन्हे बाज़ार मां असां प्लेम्बर वेठा आहिनि मिस्त्री वेठा आहिनि बिजली वारा टे वेठा आहिनि देरि थियो आहे कल्ह मां चंड जे करे निकिरिया आहिनि चंड यादि आहे थोरो घणो मां कलाक वेठो आहियां कोई चंड पियो आहे मुंहिंजो देर न करे घटि करे जय सचिवान जल्दी ठकान आराम से पूरो खादम सारा बंद था हैं संगत संगत शुरू थी वो लोग उदार खान में वेठो रहेगा ना को वो हिंद साहब वैसी लगा अरे हला केतिरो ॾींहं में ख़राबु आहे त मां वेठो न त इहो आहे इहो छा आहे टेबल जल्दी अचे कमु कराइण वारो झांसी स्टेशन ते आहे पंहिंजा संगत सां गॾु आहे पोइ तुरण वारो टेस्ट लॻल हो हाणे झांसी मुगलसराय ऐं गोरखपुर इहे रेलवे जा उत्तर प्रदेश जा टे वॾा अॾा चढ़े रुपियो पोइ टिकट न निकिती नया जब ॿिए टेबल में विझणो आहे मां तव्हां स्टेशन मास्टर खे वठी पंहिंजा बीठी रही बाक़ाइदे स्टेशन मास्टर आहे रुपयो कढायो मां हथ में वरितो पोइ मां नथो क्या नहीं हो सकता बोला में सत्संग हो तो वजह था गोरखपुर स्टेशन से वेठा हूँ और लोग को जेके बिजली जा संभाल में नज़र हमने छत्र जा छत्र में लॻो पिया संभालण मां उन में नलको लॻल हो नलके जो हो ही निकिता आहे सॼो पाणी ईंदो अरे मैं दर्शन में सड़े जैसा होता ही है अपनी बहना से लोग कयासीं जल्दी उठ जा कन बच्चे के उठ होता ही जंहिं महिल फोर्स थी जल्दी बंदि थियो मुंहिंजे वेठे 5 मिंट में बंदि थियो जॻाइण वारो हुजे नहीं हो सकता लेकिन बड़ी ॻाल्हि ॿुधायां 1987 में मां मनाया गोविंदनगर झूलेलाल मेले में 12 जून में सत्संग हाणे ये साल थी तो उते मुंहिंजे वेठे जीप अची वई और टीवी जो वीडियो खणाए तो राष्ट्रपति जो फोन आयो आहे जाओ झूलेलाल मेले में वो कवर करा तो सब वायरल थी वियो चई कोन्हे मूं छोकिरो आहे वेठो आहे कानपुर जो माण्हू वेठो आहे जो हा बि करे वेठो आहे जेको मां वेठो हर शइ बसि उन में छोकिरे पंहिंजे लेखे कोई तार मोकिली असांजो मेलो आहे उहो कवरेज अड़े उन ॾींहुं कुझु मां सां लॻल आहे राति सॼी राति ज़रूरु करे ॾिनी मुंहं में हा पोइ छो छा उनखे चयो बाबा मेलो त परीं आहे असांजो ऐं मेले जो ॿाहिरां निकिरण खां पोइ मुंहिंजी रवानगी ॿ सत्संग उन महिल कलेक्टर साहिबु ईंदो हिन में तव्हांजे कवरेज करणु चाहियो त उन वक़्तु खे पढ़ी वो आयो ना आयो मां थोरो पर हलियो छीन छा मां ॿुधायां थो हिन मेले खां अॻु में ॿ भेरा वॾो दिल्ली जा माण्हू आश्रम खे दर्शनार्थ करे हिकु भेरो ॿियो कयो त मोदी साहिब अचो कीअं लिखियो आहे कीअं लिखियो आहे पोइ ख़बर पई नामकराम यूनिवर्सिटी खां अॻु में कोई पत्रो पुणे खां मोकिलियो भई सिलाई न वज़ीर ते लिखी मोकिलियो उहो हिन ते वज़ीर आला खे ॿुधाए त रस्ते जे छोटे हुजण करे उनखे इहा अनुमति न मिली अचो हाणे गुरु नानक पातशाह श्री राम मां शेयर थो कयां त मुंहिंजो पनो आहे मुंहिंजा आहियो मां तॾहिं चवंदुमि भई मां वटि बि ख़बर कयो त तव्हां हुते मां हिन ताईं छा कयो आहे जिते वेंदो त साईं कंवरराम साहिब दरबार ॾींदा आहिनि उते ख़बर कान पाण ॾींदा जानकी साहिब में अधी जन खे पाण ॾींदा सतगुरू खे पाण हेॾे वियासीं हेठि दरबार में पंहिंजे ईंदा वेहनि पंहिंजो शहर सम्झी करे साईं जा ख़बर कान
लिखल ना है संत के ॿुधाइण ना आहे त मां हिन दुनिया में आयो छो संत खे ॻाल्हि न मां 20 साल 40 में जेके दुनिया में असां उहे ॿुधाईंदा असां पंहिंजे हेॾे कंदासीं मां त यादि न केरु हूंदा न हूंदा हेॾे ईंदो मूंखे वरी मां ॿ टे ॾींहं में चवंदा कोई आहे जेको मुंहिंजो टकरो संभाले मां हलां मां ॿियनि खे संभालींदुसि राम श्री भॻवान हलाए श्रवणी गुरुद्वारा ॿ भेरा मां ॾे पंज माण्हू मोकिलिया मनाइण सुल्तान वरी हेॾी कहाणी पुछी करे मोकिलिया गोविंद सिंह रोहवाल नालो अथसि सुल्तान ज़रूरु गॾु में मूं खे ज़रूरु थियो आहे तॾहिं बि मुंहिंजी ॻाल्हि रखंदी आहे मां कान चवां एतिरो थी करे वेंदा सुल्तानपुर नियुक्त कयो त वञी करे ऐं गुरु नानक साहिब कोई 99 स्कूल घुमियो वॾी वॾी बिल्डिंग ठाही अथऊं सॼो उन में दर्शन थी मां मोबाइल में ॾिठो ऐं एकों साल जो जेको मंदरु गुरु साहिब जो मिलियो आहे सुल्तानपुर में इन जे करे गुरु नानक अकाल पुरख जे हुकुम सां ई थियो इन मंत्र सां ई थियो इन जे लाइ उन शहर खे मुक़ररु कयो वियो काफ़ी 500 साल मल्हाइण जय सखी बाबा 4 वॾा जलूस निकिता आहिनि नानकाना साहिब मां बादशाह जंगी ॾींहुं छॾियो उहो बि सुन रखंदो आया नांदेड़ साहिब खां निकिता 4 जलसा सॼे हिंदुस्तान खां सॼो ते पहुची वियो नानक शाह जी वॾी महिमा जिन जिन भरोसो रखियो आहे श्री राम वाह वाह सभु नानक शाह जो ओ Parushasan Shada, Parushasan Shada, Parushasan Shada, Parushasan Shada, Parushasan Shada, Parushasan Shada, Paramatiyara O Parushasan Shada, Parushasan Shada, Parushasan Shada, Parushasan Shada, Parushasan Shada, Parushasan
रियासत अंग्रेज व्यर्थ करे न सघे पंहिंजे हुकूमत जी का भंग रियासती सस्ती भी हुई सुठी भी हुई पर कानूनी बंदिश ॿाहिरि न वञे असां बाबा रियासती भाग पकड़नी पई जंहिं में असां केस कयो तीअं उहो भंग खणी वेंदो उहो पंहिंजो बचाव न हुयो छा सम्झो पंहिंजी भंग पकड़जी पई खड़ी आया तो टेबल पे रख गया राम सारे खड़ी हुआ टेबल सुन को गया सलाम साहब मानो मोकले आया शहनशाह और बंग जी का हुआ वो आए टेबल पे रखा था तो बंग का से करा थोड़े करे बंग जो रूप पार सागो थींदो समझिए थोड़ो ये मिक्स थी वेंदो तो एक बंग का छा भंग रखिया था से साग साधन जो खड़ी तो छा करे
सिंधी हुयो उन समाचार को जोड़े हुए डॉक्टर तलाश हो असां हफ़्ते में सत्संग भोजन असां चुस्टी हुयो असांजे अस्पताल जो उन बकरा रोटी ॾियणी मंगल ॾींहुं शाम जो होम्योपैथिक डॉक्टर श्री राम पोइ तो चलो साईं वो मुंहिंजो नानो हा मुंहिंजो नानो कंहिं वक़्तु उन नाने जा माइट मिलिया छा जे साईं उन वक़्तु असांजो ॿार बचायो असांजो घोट पर असांजे हाणे बि बचायो गोमती में असांजो ॿार वेरी मोकिली रोटे त असांजो ॿार बचायो हिते बि असांजो असांजो हिकिड़े वेले जो मौक़ो थियो जंहिंमें नामदार जा नानाणा मिलिया उते लखनऊ में अथसि जंहिंजो ॿार हुयो असांजे मुसलमान को हिते बि बचायो श्री राम दास सुख राम दास अर्ज करे थो दास सुख राम दास अर्ज करे थो अर्ज करे थो दास सुख राम दास अर्ज करे थो दास सुख राम दास अर्ज करे थो दास सुख राम डॉक्टर ने मान लियो वो तो पहुंच गया मिशन से खबर पड़ी वो पहुंच गया और डॉक्टर ने देखो अरे बाबा तू ही छोड़ ना ऐसा नहीं मरीज ला उसी को जानो थी उसी भागे खोटा अरे भागे खोट पानी पी तो नहीं गिर गया सुरसा मार सदना सुरसा का दे दे वो सजे दे शान है परम चालू जरूर Parusha Shan Shadya Parusha